अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, नौशहर फिरोज में बगैर ऑपरेशन कैमरा एंडोस्कोपी जरिए इलाज जी सेंटर जो इफ्तिताह कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम जफर तगड़ मौजूद माइदा मेडिकल सेंटर में मुख्तलिफ कैमरा एंडोस्कोपी जरिए चकास करे ऑपरेशन करण जे सेंटर जो इफ्तिताह डॉक्टर हाजी मोहम्मद परेल तगड़ कयो। उन सां गॾु डॉक्टर सारंग तगड़, डॉक्टर शाकिर हुसैन किरियो, डॉक्टर जफरुल्लाह फुल साहब, एक्सरे टेक्नीशियन राहिब तगड़, असद मैसर, डॉक्टर हसन शाह ऐं ॿिया माहिर डॉक्टर मौजूद हुआ। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर मोहम्मद परेल तगड़ चयो त हाणे नौशहर फिरोज जी मदद औरतुनि खे हैदराबाद कराची वञणो न पवंदो, छो त हैदराबाद कराची वारियूं सहूलतूं तव्हां जे पंहिंजे शहर नौशहर फिरोज में माइदा मेडिकल में इंडोस्कोपी जूं मशीनूं लॻाए इलाज शुरू कयो वियो आहे। हिते सभु सहूलतूं मौजूद आहिनि। ही सेंटर मादीअ जे माहिर डॉक्टरनि, सीनियर सिविल सर्जन मोहम्मद परेल तगड़, सिविल सर्जन सारंग तगड़, शाकिर हुसैन किरियो जी ज़ेरी निगरानी हलंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।